कराची मलीर मेमण ॻोठ में वापारियुनि शहरनि इलाइक़े जे चङनि मुड़सनि जो गॾियल इजलास सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे सुप्रीम काउंसिल कमेटी जे चेयरमैन के मेमण जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में मलीर जे बहराड़नि जे वापारी मरकज़ मेमण ॻोठ में अमन अमान जी विगड़जंदड़ सूरत हाल ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो वियो। कराची शहर में हुजण बावजूदि हितां जे अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थियण लॻी। ॻणती जोगी आहे पुलिस तोड़े कानून लागू कंदड़ इदारनि जी का बि रिट नज़र नथी अचे। इजलास में तंज़ीम जे सदर रमज़ान मेमण, वॾेरो मंज़ूर अहमद मेमण, इंजीनियर अशरफ मेमण, इंजीनियर हबीबुल्ला मेमण, सलेमान मेमण, वाइस चेयरमैन सलीम मेमण समेत ॿियनि पारां IG सिंध SSP मलीर खां मेमण ॻोठ में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वठण जी घुर कंदे चयो त रोज़ानो जे बुनियाद ते फुरियूं वारदातूं करे रहिया आहिनि। मेमण ॻोठ थाणे जी पुलिस रोकथाम में मुकमल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। ज़िले जे नए आयल SSP तोड़े IG सिंध सां 5 रुकनी वफ़द मुलाक़ात करे खेनि इलाइक़े जी ख़राब थियल अमन अमान जी सूरत हाल ते आगाही ॾींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची